नाज़रीन पाण सां गॾु महिमान आहे ॼा मदद अली पाण क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ ऐं सिंध असेंबली में सगरि ॻाल्हि पई थी त हुर मुख़्तलिफ़ महाज़नि ते विढ़ंदा रहिया बिल्कुलु विढ़ंदा रहिया हुर पाकिस्तान जी सिस्टम सां धुरनि सां गॾिजी विढ़ंदा रहिया पर जॾहिं ज़ालक जो इक़दारी दौरु अचे थो 83 वारो दौरु आहे सिंधी माण्हू कुटिजे पियो उन्हनि जे जिन सां इताद कयो आहे पंहिंजे फंक्शन लीग ऐं हुरनि उहे साॻी माण्हू सिंध जो माण्हू कुटींदा रहिया उन वक़्तु फंक्शन लीग ख़ामोश रही छा सबबु ॾिसो न उन वक़्तु बि जेको वज़ीर आज़म तव्हांखे पीर साहिब जिन ॾिनो अॼु बि उन वज़ीर आज़म जे नाले इहा मिसाल ॾिनी सिंधी माण्हू त कुटियो मरियो एमआरडी जी तहरीक सिंधी हज़ारे माण्हू अॼु बि पाकिस्तान में जीअं अगरि कंहिं वज़ीर आज़म जी ज़हनियत क़ाबिलियत जे लिहाज़ खां भुटे साहिब जी तारीफ़ कई थी वञे बेनज़ीर साहिब जी तारीफ़ थी कई वञे साॻूनी जॻह ते जेकर उन खां पोइ अगरि कंहिंजी तारीफ़ कई थी वञे त मोहम्मद ख़ान जूने जे साहिब जी तारीफ़ कई थी वञे जेको हिकिड़ो ऑनेस्ट ईमानदार ऐं सुठो हिकिड़ो वज़ीर आज़म ॾिनो पर उन जे उन में पीर साहिब जो या फंक्शनल लीग जो को बि किरदारु विच में न आहे तव्हां इहो केस ॾिसियो किथे बि त को पीर साहिब जिन या फंक्शनल लीग को कंहिं सिंधियुनि ते केस कया हुजनि को सिंधियुनि सां ज़्यादती कराई हुजनि उहो हिकिड़ो मार्शल जो पीरियड हो मार्शल जे पीरियड में जेको आहे सो ज़ियाउलक पंहिंजी मनमानी पे कई पंहिंजो हिकिड़ो डिक्टेटर वारो रोल जीअं अदा कबो आहे तीअं मरहूम कयो पे ऐं उन जो वेही मार्शल जी सफ़ाई आऊं फंक्शनल लीग जो वर्कर मुंहिंजे ख़्याल सां नथो ॾेई सघां मार्शल आहे मार्शल खे को बि सुलझुल माण्हू त छॾियो पर को बि माण्हू पसंदि न कंदो आहे ऐं जंहिं मुल्क जो दिवालियो करिणो आहे जंहिं मुल्क जी तबाही आणणी आहे उन मुल्क में मार्शल लॻंदी आहे मार्शल मंझि ज़ियाउलक साहिब जे मंझि MRD जूं तहरीकूं भलियूं असां ख़ुदि MRD जी तहरीकुनि में हिसो वरितो असां ख़ुदि उन्हनि ॾींहंनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी में हूंदा हुआसीं पर आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त उन मंझि मूंखे ख़ुदि खे चङी तरह ख़बर आहे त पीर साहिब को बि अहिड़ो रोल न प्ले कयो हुते न पीर साहिब कॾहिं बि अहिड़े इशू ते ख़ामोश कोन रहियो हूंदो त जो जिते को कंहिं इंसान सां सिंधी त वरी पीर साहिब पाण बि सिंधी आहे पर कंहिं इंसान सां किथे ज़्यादती थिए त पीर साहिब पगारी नेचर खे जेको आऊं सुञाणा थो त हू कॾहिं बि कंहिं माण्हू सां ज़्यादती थियण में ख़ुशि न थींदो आहे ऐं कंहिंखे इजाज़त न ॾींदो आहे त कंहिंसां ज़्यादती कजे कंहिंसां बड़िजे सो आऊं नथो सम्झां त को पीर साहिब जिन वेही उन में को हिसो वरितो हूंदो या उन्हनि जी नेचर ई कान्हे अहिड़े क़िस्म जी हू कंहिंसां ज़्यादती करणु सोचे बि नथा सघनि ऐं बल्कि हू असां ख़ुदि खे चवंदा आहिनि आऊं तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो संदो हिकिड़ो मिसाल थो ॾियां तव्हांखे त 93 में आऊं MP थियोसि पहिरियों दफ़ो ऐं उन खां पहिरीं असां ते जॾहिं पीपुल्स पार्टी जी हुकूमत 93 में आई त मूं ते केस बेस कयनि असांजे सभिनि जेके बि 4-5 ॼणा एक्टिव हुआसीं मुंहिंजो वॾो भाउ जाम हैदर अली या अदो माशूक अली ख़ान या उन माशूक अली ख़ान नंढो भाउ ज़ुल्फ़कार उन्हनि ते असां ते जेके केस बेस थिया पोइ असां रूपोश हुआसीं पोइ कॾहिं असीं लाहौर में रहियल हूंदा हुआसीं कॾहिं दुबई वेंदा हुआसीं हलिया वरी एॾी हुआसीं हिते कोन ईंदा हुआसीं त मूंखे यादि जेॾी महिल उहो दौरु ख़तमु थियो वापसि पिया आयुसि पीर साईं जिन हुआ लाहौर में ऐं पीर साहिब जिन वटि वियुसि मुंहिंजो क़िबला साईं इजाज़त हुजे त ॻोठु वञा वालदा असांजी मिली अचूं इलाही ॾींहं थिया आहिनि 3 साल थिया आहिनि तक़रीबन विया कोन आहियूं वञी मिली अचूं त मूंखे पाण हिते ईअं मज़ाक में ईअं मुको हणी ऐं मूंखे चई बाबा वञो क़ब्रिस्तान तां थी अचो वालदा खे पहिरें पई अचो ॻोठ में घर वारनि सां सभिनि सां मिली अचो थोरो वरी एहतियात सां अचो वरी वापसि ऐं मेन शइ जेका मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो ऑडर आहे हुकुम मुंहिंजो त जिन जिन तव्हां सां जेके ज़्यादतियूं कयूं आहिनि उन्हनि खे मां बख़्श कयो उन्हनि खां सोच बि न आहे तव्हांखे रखणी त को उन्हनि खां तव्हांखे पलांद करिणो आहे या उन्हनि खां तव्हांखे का को हिसाब किताब आहे तव्हांजो रहियल उन्हनि ॾे या तव्हांखे पलांद करिणो आहे या तव्हां को इंतकाम उन्हनि खां वठंदो या छा न बाबा मां उन्हनि खे बख़्श कयो जेको उन्हनि तव्हां सां कयो टोटल नाइजाइज़ कयो उन्हनि ऐं मां उन्हनि खे बख़्श करे छॾियो छो हाणे पीर साहिब जी वॾी हिकिड़ी सोच आहे पीर साहिब कॾहिं बि इन्हनि पलांदनि में या कंहिंसां ज़्यादती करण में कॾहिं सोचींदा कोन न को उन्हनि जी कॾहिं इहा सोच रही आहे ऐं पीर साहिब जेके आहिनि से ख़ामखा जेको हिकिड़ो बग़ैर मौज़ू जे घणो ॻाल्हाए ईअं जीअं हूंदी आहे हिकिड़ो माण्हू मक़बूलियत वठण जी कोशिशि कंदो अहिड़ी तरीक़े जी नेचर बि कान्हे छो जो उन्हनि खे अलाह सां ईअं हिकिड़ी शोहरत मक़बूलियत हिकिड़ी तमामु वॾी ॾिनी आहे हर पाकिस्तान सो हू कॾहिं बि फंक्शन लीग जे जेको आहे त 4-5 ज़िलनि खां मथे अहिड़ी सियासत नज़र न पई अचे फंक्शन लीग वॾी पार्टी आहे त इनजो छा सबबु आहे अॻे असां वटि पाकिस्तान
मुस्लिम लीग फंक्शनल जेको असांजो ग्रुप असांजी पार्टी उहा सियासी तौर ते एतिरी ऑर्गेनाइज़ कान हुई थियल, न को इन लेवल ताईं हुई। जॾहिं असां पीर साईं जिन खे अर्ज़ु कयो सॼी संगत वञी मुख़्तलिफ़ तरीक़े सां त भई असांजी मर्ज़ी आहे साईं सदुद्दीन शाह जी क़यादत में या तव्हां जंहिं साहिबज़ादे खे ज़िम्मेदारी ॾियो उन जी क़यादत में असां वञी पार्टी खे ऑर्गेनाइज़ करियूं, पार्टी खे थोरो वधायूं, सियासी तौर ते हिन खे थोरो फ़ाल कयो वञे। पीर साईं जिन जॾहिं असांखे चयो त हा हाणे वञो, तेॾी महिल पहिरीं साईं सदुद्दीन शाह खे हिदायत इहा कनि त वञो सिंध जो टूअर करियो, डिस्ट्रिक्ट लेवल में वञो, यूनियन लेवल ताईं, तालकनि लेवल ताईं, यूनियन लेवल ताईं, ॻोठ लेवल ताईं वञो। माण्हुनि वटां जे अगरि मोट मिलेव थी ऐं माण्हू कंफर्टेबली तव्हांखे मोट ॾियनि था, ख़ुशियां तव्हांखे मोट ॾियनि था, त पोइ पार्टी खे ऑर्गेनाइज़ करियो। जे अगरि न त हरू भरू माण्हुनि खे तंग न करियो, माण्हू सुकून सां घर वेठा आहिनि वेहण ॾियो, माण्हुनि खे बेज़ार न करियो। अॻे ई ॿियनि पार्टियुनि घणेई नारा हणाया उन्हनि खे बेज़ार कयो, तव्हां वधीक तंग न करियो। जॾहिं असां वियासीं टूअर करे वापसि आयासीं, हिकिड़ो हवाई टूअर करे 3-4 ज़िलनि जो आयासीं, पीर साईं खे जी सॼी रिपोर्ट ॾिनीसीं। पीर साईं सभिनी खां अलॻि अलॻि रिपोर्ट बि वरिती, गॾु बि वरितईं। पोइ चई हाणे वञी तव्हां पार्टी खे सिंधी खे ऑर्गेनाइज़ कयो। ऐं यकीन कोन कंदो हींअर असां वटि एतिरा माण्हू अचनि पिया, एतिरी संगत अचे पई। ऐं हालांकि जॾहिं जेका पार्टी पावर में हूंदी आहे त उन जो वर्कर हुजे या उन जो लीडर हुजे या उन जो उहिदेदार हुजे, उहो कॾहिं पार्टी उन वक़्तु न छॾींदो आहे। पर असां वटि माण्हू हींअर बि वर्कर लेवल ताईं, पार्टी जे उहिदेदार लेवलनि ताईं कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके असां वटि मुख़्तलिफ़ पार्टियूं छॾे असां ॾे अचनि पिया। पर जेके माण्हू तव्हांजे पार्टी में अचनि था, पर जेकॾहिं अवां इक़्तिदार में आयो या वज़ीर ॿिया टिया, हुननि खां सवाइ आम वर्कर खे फ़ाइदो घटि ॾियनि था, पूरो फ़ाइदो खणंदो आहे। हज़ारे हुर अॼु बि वीचारा उन्हनि खे फ़ाइदो कोन पतो आहे, पर मख़सूस सिस्टम आहे। ईअं तव्हां वटि कोन्हे। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त पाण वटि इहा सोच हूंदी त हीअ पीराणी सोच आहे, पीराणी सोच हिकिड़ी पाण वटि ॿिए तरीक़े सां ॾिठी वेंदी आहे त उहो तालीम जे ख़िलाफ़ु आहिनि, हिन जे ख़िलाफ़ु आहिनि, हुन जे ख़िलाफ़ु आहिनि। जॾहिं की तव्हां पीर साईं जिन जी हिकिड़ी बि मुरीदनि में तक़रीर हली ॿुधो तव्हां त पीर साईं जिन उन्हनि खे ताक़ीद कंदा आहिनि, सख़्ती सां ताक़ीद कंदा आहिनि, नियाणियुनि खे पढ़ायो, नियाणियुनि खे पढ़ायो, बिल्कुलु सपोर्ट, पाड़े वारे खे मोहबत ॾियो, पाड़े वारे सां अशराफ़त सां हलो, प्यार सां हलो। पीर साहिब जे सबक़ खां त इनकार आहे ई कोन, सुठो सबक़ आहे। पीर साईं ऐं पीर साईं जी नेचर आऊं तव्हांखे ॿुधायां, पीर साहिबु ॿियनि वांगुरु कोन कंदो आहे त ज़बान ते हिकिड़ी दिलि में बि। पीर साहिब जी जेका ॻाल्हि दिलि ते आहे सा दिमाग़ ते आहे, साई ज़बान ते हूंदी आहे ॻाल्हि, हू डिॼंदो कंहिंखां कोन्हे। जेका ॻाल्हि हूंदी आहे ओपन चई छॾींदो आहे। ऐं इन में जे पीर साईं ओपन मैसेज ॾींदो आहे माण्हुनि खे त बाबा तालीम ॾियारियो, नियाणियुनि खे तालीम ॾियारियो। ऐं माण्हुनि मंझि जेको पार्टी लेवल ते असांखे चवंदो आहे त जेके माण्हू गॾु करियो उहो मोहबत सां गॾु करियो, उन्हनि जी ख़िदमत करे गॾु करियो। हाणे जीअं तव्हां चयो त सवाइ मुरीदनि जे पीर साहिब वटि अकोमोडेशन कान्हे, ग़लति आहे। ऐं तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां, इमामदीन शौकीन हींअर एडवाइज़र आहे, उर्दू स्पीकिंग आहे। इम्तियाज़ शेख हींअर एडवाइज़र आहे, शिकारपुर जो शेख जमायती कोन्हे। असीं आहियूं, मूंखे लीडर ऑफ अपोज़िशन ठारायो अथई, 4 दफ़ो मूंखे मेंबर करायो अथई। असीं जमायती कोन आहियूं, असीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा मुरीद आहियूं। उन जे अलावा ऐं तव्हांखे साईं मुज़फ़र हुसैन शाह साईं जो पीर साहिब मुरीद कोन हो। जाम साहिब वज़ीर आला थियो, पीर साहिब जी फुल सपोर्ट हुई जाम साहिब खे, जाम साहिब मुरीद कोन हो पीर साहिब जो। पीर साहिब जी हिकिड़ी ॿी रवायती हिकिड़ी सियासत बि आहे, उहा कहिड़ी आहे, पीर साहिब जिते जिते जिन जिन जूं ख़ानदाननि जूं सीटूं आहिनि, पीर साईं जिन उन्हनि जी उते मुखालफ़त कोन कंदो आहे, उते मुरीदनि खे चवंदो आहे, पंहिंजनि दोस्तनि खे चवंदो बाबा हीअ आहिनि, हिननि जा तक आहिनि, उन्हनि खे मदद करियो। पीर साईं हमेशह कॾहिं ईअं कोन कंदो त हिकिड़े माण्हू बीठो आहे जेको खटे थो उन साम्हूं अहिड़ो बीहारे छॾियो मिड़ी रुगो परेशान करण लाइ। पीर साहिब अहिड़ी सियासत कोन कंदो आहे। पीर साहिब चवंदो आहे माण्हू उते बीहारिजो जिते की कैंडिडेट खटी सघूं। ऐं ओड़े तरीक़े पीर साहिब एतिरी सगारी शख़्सियत आहे जो हुनजे हथ में घणो कुझु आहे। अवां सां ॻाल्हि कई त तइलीम, सिहत ऐं गुरबत जे हवाले सां सिंध जा माण्हू पुठिते पियल आहिनि। अवां जो नानो काबू ख़ान त एतिरो सखी रहियो जो पंहिंजूं जागीरियूं मिल्कियतूं ओड़े पाड़े जे ग़रीब माण्हुनि खे पिणु ॾींदो रहियो। उन में एतिरी सखावत, बम्बई इंडिया ताईं वञी माण्हुनि ताईं जेके ग़रीब जी ख़बर पवंदी त उते मदद, हुनजे औताक मां माण्हू बुखियो ओड़ो पाड़ो कोन रहियो। अॼु उहा सभु सियासतदान सभु जेकॾहिं पीर साहिबु चाहियो त मुंहिंजे ख़्याल में तइलीम बि बहितर थी सघे थी ऐं को एक्शन खणो ऐं सभु एतिरी जागीरियूं मिल्कियतूं आहिनि त इहे सभु मामला हल थी सघनि था। भुट्टा साहिबु तव्हां त पीर साहिब जी ॻाल्हि था करियो, वॾनि माण्हुनि जी था ॻाल्हि करियो। आऊं चवां थो जेके असीं असेंबली जे अंदरि 168 MP वेठल आहियूं न, अॼु हल्फिया तौर ते तय करियूं, क़ुर खे, नबी करीम खे हाज़िर नाज़िर ॼाणे असीं इहो तय करियूं त असांखे सिहत, एजुकेशन, तालीम, इहे जेके माण्हुनि खे तालीम ॾियारणी आहे, माण्हुनि जो ज़िंदगी जो मयार बहितर करिणो आहे, त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां महीने जे अंदरि प्रोग्रेस ॾिसी सघो। पाण ई बिस्मिल्लाह कयो, तय कयो त गुज़िरियल टर्म में
मूं पंहिंजे तक मंझि जेके स्कूल बंदि हुआ मैक्ज़िमम खोल रहिया जिन स्कूलनि में मास्तर जेके हू चवंदा आहिनि वीज़ा ते पिया हलंदा आहिनि ड्यूटी कोन ॾींदा आहिनि अधु पघार खणी ईंदा आहिनि उहो सिस्टम मूं ख़तमु करायो मूं वटि बाक़ाइदे गज़ेटेड SDO असां पंहिंजे तक ते लॻायल हो ऐं मुंहिंजे तक मंझि तव्हां उते कंहिंखां बि जांच करे ॾिसो त कॾहिं बि कई अहिड़ा उस्ताद हुआ जिन जेके असांजा कॾहिं मूंखे वोट न ॾियनि असांजे साम्हूं एजेंट थी वेंदा मुखालफ़त कनि पर असां कॾहिं डिस्टर्ब उन्हनि खे न कयो असांजो ड्यूटी ॾियनि पिया सुठा आहिनि पढ़ाइनि पिया सुठे तरीक़े सां त उन्हनि जो हक़ु पढ़ाइनि छो असीं डिस्टर्ब करियूं उन्हनि खे अॼु असांखे तालीम सिहत ऐं उन खां पोइ इरीगेशन टिनि महकमनि में जे असीं रुॻो इहो सोच करे हलूं त असांखे इन मंझि रुॻो इहो सोच करे हलणो आहे त हिते जी धरती जी ख़िदमत करणी असांखे पंहिंजी ज़ाती सियासत खे कोन्हे ॾिसणो असांखे पंहिंजनि हा असीं पंहिंजनि दोस्तनि खे ओबलाइज करणु चाहियूं था न पाणी जी ॻाल्हि कई त कालाबाग डैम जे हवाले सां पाकिस्तान जे अंदरि क़ौमी असेंबली जे अंदरि अवां जा मेंबर ख़ामोश आहिनि सिंध में त अवां हुनजी कालाबाग डैम जो मुखालफ़ कयो पिया अवां ॾे छा मौक़िफ़ आहे वधीक न असांजा जेको नेशनल असेंबलीअ में बि असां मुखालफ़त कई ऐं आउं तव्हांखे अर्ज़ु करियां त रही ॻाल्हि असां जेको नेशनल असेंबलीअ में जेको MNA आसिफ़ शेर अली जेको जंहिं इहो बयानु ॾिनो आहे असां उन जी सख़्तु जुमिलनि में मज़म्मत करियूं था ऐं असां उन ते वॾो एहतिजाज करियूं था उन ॻाल्हि ते ऐं इहो हिकिड़ो नाइंसाफ़ी जो उनजो बयानु हो त जिन असेंबलियुनि मंझि इहे रेज़ोल्यूशन पास थिया आहिनि उन्हनि असेंबलियुनि खे ख़तमु करे छॾे ईअं कोन्हे हुननि खे इहो न सोचणु खपे त वॾो सूबो आहे त को पाकिस्तान उन्हनि जी जागीर आहे सिंध जॾहिं अगरि सब्र ऐं तहमुल सां सिंध अगरि पाकिस्तान सां हिकिड़ो सचे पुट वांगुरु जे अगरि फाइनेंशियल कंट्रीब्यूशन में एॾी क़ुर्बानी ॾेई सघे थो त सिंध कालाबाग डैम लाइ या सिंध जे मुफ़ादनि लाइ मरी ॼाणनि बि ॼाणे थो सिंध जो हमेशह सिंध सां वफ़ादारी कंदो इहो तय आहे अवां इनशाला सिंध सां धरती सां इनशाला सचा रहंदो अवां जी पार्टी ऐं पीर साहब पागारे हमेशह सिंध सां मुहबत रखी आहे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी था वञे पियो इन करे खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहिजी वञनि असां कोशिशि कंदासीं त के ॿिए प्रोग्राम में अवां सां कचहरी कजे नाज़रीन अॼु असांजे प्रोग्राम में सिंध असेंबलीअ में क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ या मदद अली साहब असांजे प्रोग्राम मौजूदु हो खोड़ सारियूं ॻाल्हियूं दिलि खोले हुन बि कयूं आहिनि ऐं केतिरियूं सचायूं हुन असेंबली जे हवाले सां पंहिंजे अॻुवाणी जे हवाले सां सियासत जे हवाले सां पार्टी जे हवाले सां कयूं आहिनि ऐं असांजे प्रोग्राम सिंध जो मुक़दमो में असीं कोशिशि कंदासीं त जाम साहब सां जल्द ॿियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं छाकाणि त हुनजे कुलनि जे मथां तमामु घणियूं सिंध जूं ज़िम्मेवारियूं पिण आहिनि ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा तेसीं ताईं अला वाहे